वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ अपील दाख़िल करण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। मुंहिंजी न पर आइन जी तौहीन कई वई आहे। वक्ती गवर्नर जो इहो चवणु आहे, आइन मूंखे हक़ ॾिनो आहे त गवर्नर हाउस में वञा ऐं इजलास सदारत कयां। गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ सदर आसिफ ज़रदारी खे ख़त लिखंदुसि। वॾे वज़ीर सां गवर्नर जे मामले ते जल्द मुलाक़ात बि कंदुसि। वक्ती गवर्नर जो इहो चवणु आहे, मुहर्रम अल हराम में अमन अमान बाबति गवर्नर हाउस में इजलास तलब कयो हो। सिंध जे वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह जूं हाईकोर्ट पहुचण वक़्तु साफ़ सां ॻाल्हियूं अवांखे ॿुधाईंदासीं त वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ अपील दाख़िल करण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फी चांडियो। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह हाई कोर्ट पहुची वियो आहे। गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ अपील दाख़िल करण जे लाइ सिंध जे वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ अपील दाख़िल करण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। हुते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे हिन चयो आहे त मुंहिंजी न पर आइन जी तौहीन कई वई आहे। आइन मूंखे हक़ ॾिनो आहे त मां गवर्नर हाउस वञा, इजलास जी सदारत कयां। वक्ती गवर्नर चयो त मुहर्रम अल हराम जे अमन अमान बाबति गवर्नर हाउस में इजलास तलब कयो वियो, जेको मुंहिंजो आइनी हक़ हो, पर उन ते रुकावट विधी वई ऐं उन गवर्नर हाउस जो जेको ताला उन खे लॻाया विया ऐं चाबियूं जॾहिं मूं घुरियूं त चयूं त गवर्नर हाउस पाण सां गॾु खणी वियो आहे। त हिन वधीक चयो त मां कामरान कैसोरी ख़िलाफ़ सदर आसिफ अली ज़रदारी खे पिणु ख़त लिखी रहियो आहियां ऐं हिन चयो त जल्द वॾे वज़ीर सां बि हिन मामले ते मुलाक़ात कंदुसि ऐं सूरत हाल सॼी खां वाज़े कंदुसि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ अपील दाख़िल करण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। मुंहिंजी न पर आइन जी तौहीन कई वई आहे। वक्ती गवर्नर जो इहो चवणु आहे, आइन मूंखे हक़ ॾिनो आहे त गवर्नर हाउस में वञा ऐं इजलास जी सदारत कयां। गवर्नर कामरान कैसोरी खिलाफ़ सदर आसिफ ज़रदारी खे ख़त लिखंदुसि। वॾे वज़ीर सां गवर्नर जे मामले ते जल्द मुलाक़ात कंदुसि।